अबा ही ॾिसो हेॾो अच्छो पट मैदान लॻो पियो हिते असां हिकिड़ो पानू वञायो ॾाढे पट ते ही स्प्रिंग पियो सो नज़र पियो अचे ही चप्पल नज़र पियो अचे सब कुछ नज़र पियो अचे माण्हू टोटल 6 ॼणा कागर नंढड़ा नंढड़ा सब चीज नज़र पई अचे पानो हिकिड़ो हेॾो वञायोसीं हेॾो ॾेखार हेॾो हेॾो पानो सॼो हितां चल हेॾो हेॾो साॻियो वॾी ख्वारी थी है किथे मुझे लागो न किथे मोटे जगह मोटा हट मैं मोटी मुठायो वॾी हद थी वई मोटा ला टायर खोले पियो ॾिसो पोइ हिकिड़े चंडे टायर बंद करे पानो अंदर विझी छॾियो वो केॾो पानो ॾेढा पानो हेॾो पानो यको हितां ईअं अंदर विझी ही ॾिसो हवा फुल करे मोए ये न करना हो टायर खोले पियो क्या हाल है वो तेरा टायर कम खोले ॾिसोस हां वो तो उतर जी दो उड़े उड़े चाबियार बंदे ही ॾिसो अदा हिकिड़े बेवकूफ़ पानू हुन में विझी टायर बंदि करे छॾियनि नओं टायर नई गाॾी जी ॿेड़ी ॿोड़ण वारा माण्हू हीअं न पर बेवकूफ़ असां दुनिया में घणा ॾिठा पर हिन सी हद आहे हेॾो 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 पानो यको ई पियो ॾिसो था इहो पियो एॾो सारो पूरो अंदर विझी छॾियईं बेवकूफ़ अबा बेड लक 7 बजे मकली मां निकिता आहियूं 1 थियो अञा घर कोन पहुता आहियूं मालमाड़ीअ में वेठा आहियूं खोले कढो रुको खोले कढोसि यार खोले को वो हिते कीअं टायर खुलंदो नाराय जटाई इमरान खान द्वारा बाकी बेड लक लॻो पियो आहे ही ॾिसो अबा हिन चंडे पानू हूंदो आहे ही बूथ थोरो मथे कर ख़्याल जो खे पानू अंदर पंचर कढनि बंदि करे छॾियो आहे हाणे वरी कढनि था पानू हाणे ते हथम लॻाइणो ते हथम लॻाइणो ये तो बाहर थियो एॾो पानू अंदर त हेठि पंचट मुआ मो चला हद थी वई पुराना हद हेर खोलीने कुतर के न गयो ना पे आगोन फाटू बंद करे कौन कुछ कौन थियस वरी दोबारा पे बंद करे